दोस्तों मेरे बाप चांडियो जे वालिद चाचे ऐं ॾाॾे जे क़तल केस जो महफ़ूज़ थियल फ़ैसिलो आहे उहो सुभाणे 30 मार्च ते ॿुधायो वेंदो। सॼी सिंध जेका हिन हवाले सां मुंतज़िर आहे। हर को अंदाज़ा पियो हणे त हिन केस में छा थींदो, छो त हिन में जवाबदार जेके आहिनि उहे चांडिया बिरादरी जा सरदार आहिनि, ॿई भाउर सरदार ख़ान ऐं बुरहान चांडियो। ऐं इहो हिकिड़ो जेकॾहिं उन्हनि खे सज़ा थी अचे त हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वेंदी सिंध जी तारीख़ में, त उन बिरादरी जे सरदारनि खे हिकिड़ी उन साॻी बिरादरी जे औरत क़तल केस में सज़ा ॾियारे छॾी आहे। पर हर माण्हू पंहिंजा हिकिड़ा अंदाज़ा थो हणे पियो। ऐं जेसिताईं सूरत हाल जेका नज़र अचे थी पई उन में पॉसिबल आहे त सुभाणे उहो जज कोर्ट में मौजूदु न हुजे, इहो बि थी सघे थो। पर जेकॾहिं जज सुभाणे कोर्ट में मौजूदु आहे ऐं महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो थो वञे त उनजी जेका सूरत हाल नज़र अचे थी उन में इहो थींदो त सरदार भाउर जेका आहिनि, सरदार पाण चांडियो, सरदार खान चांडियो ऐं उन भाउ बुरहान चांडियो जेके केस जा अहम जवाबदार आहिनि, उहे कोर्ट में सुभाणे मौजूदु न हूंदा। बाक़ी ज़ुल्फ़कार मुर्तज़ा ऐं हिकिड़ो ॿियो जवाबदार आहे, उहे त ज़ाहिर गिरफ़्तार थियल आहिनि, त उन्हनि खे ज़ाहिर सज़ा अचणी आहे। 3 क़तल थियल आहिनि। हिन महिल ताईं जेका सूरत हाल नज़र थी अचे त उन्हनि 3 जवाबदारनि खे सज़ा ईंदी, ऑलरेडी गिरफ़्तार थियल आहिनि। ऐं बाक़ी जेके सरदार भाउर आहिनि, सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान चांडियो, उन मां ईअं थो लॻे पियो केस जी कंडीशन मां त सरदार चांडियो जेको आहे उनखे सज़ा न ईंदी, बुरहान चांडियो खे सज़ा ईंदी हिन केस में। ऐं उन में ज़ाहिर आहे उनखे छो त क़तल कंदड़नि में शामिलु न आहे, क़तल जो इशारो ॾींदड़ शामिलु आहे, त उनखे टीप जी सज़ा ईंदी। ऐं बाक़ी जवाबदारनि खे जेका लॻे थो थी सघे थो उनखे फाई जी सज़ा अचे। बहरहाल सुभाणे 30 मार्च ते सॼी सूरत हाल वाज़े थी वेंदी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि पकी आहे त इहे सुभाणे केस दौरान जेके आहिनि जेका इहे सरदार भाउर इहे हाज़िर न हूंदा, छाकाणि त हू इहो चाहींदा त जेकॾहिं हुन महिल सज़ा अची थी वञे उन मां ॿिन्ही भाउरनि मां कंहिं हिकिड़े खे या ॿिन्ही खे, त जीअं हुते मौजूदु न हुजनि ऐं उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघे। ऐं सिंध पुलिस में एतिरी थूम आहे ई कोन, एतिरी हिमत आहे ई कोन त उन्हनि खे सज़ा अचे ऐं पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार बि करे। जेकॾहिं पुलिस ईअं गिरफ़्तार करे थी त इहो सज़ा अचण खां पोइ ऐं उनखे जेल हवाले करे थी, इहो सिंध जी तारीख़ में तमामु वॾो हिकिड़ो अहम माना हिकिड़ो पेशरफ़्त हूंदो ऐं हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वेंदी, नई तारीख़ थी वेंदी। बहरहाल ॾिसिजे त सुभाणे 30 मार्च ताईं थिए छा थो।